वफ़ाक़ी हुकूमत पारां जामशोरो थर्मल पावर हाउस जी निजकारी वारे फ़ैसिले ख़िलाफ़ पाकिस्तान वापडा एम्प्लॉइज़ पैगाम यूनियन जे अॻवाननि साजन पवर, बशीर अहमद छजड़ो, मोहम्मद उस्मान जोणीजो, ग़ुलाम मोहम्मद राड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में सवें मुलाज़िमनि पारां थर्मल पावर हाउस जे मुख्य गेट अॻियां 3 कलाकनि ताईं धरणो हणी सख़्तु एहतिजाज कयो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जामशोरो थर्मल पावर जी निजकारी करण वारे फ़ैसिलो करे हज़ारे मिसकिन पौरतनि जो माशी क़त्लेआम करण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंजी हू सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत गहरी साज़िश तहत लाखड़ा पावर हाउस, कोटड़ी पावर हाउस, पाकिस्तान स्टील मिल ऐं मुल्क जे ॿियनि अहम इदारनि जियां जामशोरो थर्मल पावर हाउस खे बि खसारे में नाक़रार ॼाणाए निजकारी करणु चाहे थी, जॾहिं त हितां जो पावर हाउस बिजली पैदा करण जी मुकमल सलाहियत रखे थो। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि तहत उन्हनि पावर हाउसिस जी बंदिश करे IPs जी प्राइवेट पावर हाउसिस खां इंतहाई महांगी बिजली ख़रीद कई पई वञे, जंहिंजो सिधो सओं बार आवाम ते पवंदो। हुननि मुताबिक़ त जामशोरो थर्मल पावर जी निजकारी वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं पावर हाउस ऐं मक़ामी माण्हुनि खे अवलियत ॾिनी वञे। ॿी सूरत में इस्लामाबाद जे D चौक ते धरणो हयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।